तोखे रब न मिलंदो जेसि ताईं तूं पंहिंजी दिलि में उनखे न पसंदि। त छा इंसान जे वस में इहो सभु कुझु आहे? छो न आहे? तव्हां संजीदा कॾहिं थिया ई न आहियो। मालिक जे हुकुम खां कन लाटार कई अथव, वरना इंसान त वॾी शइ आहे। वॾी शइ आहे? हा, तमामु वॾी शइ आहे जंहिंजी उनखे ख़बर ई न आहे। फ़कीर साईं, तूं कुझु बि करे सघीं थो? मां न, हू जेको सभु कुझु आहे ऐं जेको मुंहिंजे मन में आहे ऐं जेको मूंसां गॾु आहे, कुन फयकून जो अमर उनखे आहे। कुन फयकून? हा, थी त थी पवे। हिन फ़कीर जी एॾी पहुच आहे त पोइ हिनखे पहिरियों आज़मायां, पोइ पुछांसि त बिलो मूंसां मिलंदी या न। फ़कीर साईं, पोइ तूं मरी ॾेखार त ॾिसां। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे बाबा। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़कीर साईं,